नसीराबाद में अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। सिनेमा चौक ते अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। जवाबदारनि लठियूं हणी नसीरुल्लाह ओढाणे खे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। नसीराबाद में अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। सिनेमा चौक ते अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। जवाबदारनि लठियूं हणी नसीरुल्लाह ओढाणे खे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। नसीराबाद में अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। सिनेमा चौक ते अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। जवाबदारनि लठियूं हणी नसीरुल्लाह ओढाणे खे क़तल करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे। नसीराबाद में अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। सिनेमा चौक ते अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श, अणजातल माण्हुनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल ही नसीराबाद जो सिनेमा चौक आहे। उते नसरुल्लाह ओढाणो जेको 60 खां 63 साल जी उमिरि जो हुयो, उनजी मुहमारी थी पई। हिकु गॾह गाॾो हलाईंदड़ हुयो जंहिंजो नालो शहबाज़ उर्फ कारड़ो चांडियो ॿुधाए थो वञे। उन लाइ ॿुधाए थो वञे त हू आम रस्ते ते दुकाननि जे भरिसां वेही ऐं पेशाब करे रहियो हो, जंहिंखे हुन रोकियो त ही ग़लति हंध ते तूं ग़लति अमल करे रहियो आहे, गैर अख़लाक़ी हरकत आहे, उहा तूं न कर। जंहिं ते हिननि जी पाण में मुहमारी थी पई ऐं जेको गॾह गाॾे वारो शहबाज़ चांडियो आहे, उन हिकु सुरोटो खणी हिनखे मग़ज़ में वहाए कढियो, जेको लॻण जे करे हू शदीद ज़ख़्मी थी पियो ऐं मौक़े ते ई हू फोत थी वियो, जंहिंखे बाद में रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद उन लाश वारसनि हवाले कयो आहे। ऐं उनखां पोइ ओढाणा बिरादरीअ जे माण्हुनि हिन वक़्तु डिग्री कॉलेज नसीराबाद जे भरिसां इंडस हाईवे ते धरणो हयो आहे, रस्ते खे ब्लॉक करे छॾियो आहे ऐं उन्हनि जो मुतालबो आहे त जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदो तेसिताईं हू धरणो ख़तमु न कंदा। जी ठीकु आहे। अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।